ये तू सवाल बता। पाकिस्तान कड़ी आजाद थे? सही गुड वे। और तू बता पाकिस्तान में खान मना खंडन वे तो ये सवाल मुझे वे तू पर इसलिए बता नहीं। दीदी और तू सवाल बता। पाकिस्तान क्या आजाद करायो? काय दे दन गुल गुल वे तू ना लगा पढ़न दे बनी घर गड़ी विचार तू पढ़न दे ता चाहे वो तो उठ भी न उठ ना लायक तू पढ़न दे तू बनी गडे घर गड़ी विचार तू पढ़न दे वे ना लगा वे orangnya bunuh ya. Assalamualaikum. Yo. Mais avant tout, faut bouger la tête. Gue tadi ke TV. शाबाश ये इसके तो पढ़ाकू बच्चों ने गेने ने भगो बच्चे ये इसके तो पढ़ाकू बच्चों है डेली आऊं बचाऊं ना तू मच गया तो के गलायो तू पहले फ्यूचर है सोचे ये तो अच्छा ऐसी तो माने बात क्यों वाला पढ़ाई में कुछ सही को नहीं है साईं तवा को फ्यूचर ठोया जा ए तो तेज ही करना है निकल बा निकल तुम जो चलो तेज ही करना है जल्दी वाह गुल्लू वाह जल्दी कर अस्सलाम वालेकुम साईं खुश है तो भी जाके नहीं साईं माफी उठाना ही है मेरा कम क्यों बोले कम मुझे को लाथू मार दे शाबाश शाबाश साईं बे तो मुझे यो को Champion, so much champion, champion, so much champion. Love it. अखबार यार सुबह का दे मैं कौन दारू तो ये कच्चा था ये बियर हैं ये कच्चा निकल होली दी पुरानी तो के छाला के रहा बाजीया साईं गरीब है ते पढ़ंदो साईं पढ़ायो कोन मूंखे आऊं स्कूल वेंदो पर मूंखे जुठ गरी मरी नहीं पोइ आऊं अखबार कम न अखबार कम न
मोदी जी मुझे अखबार वठो वरतो हुन दुकान नु तेरी कराए रहा था। तो स्कूल में कीअं हूंदो स्कूल में सही हूंदो वे? स्कूल साईं सही पढ़ंदो साईं पढ़ाईंदो कोन हो सही। अच्छा कहिड़ो साईं हो तव्हां? साईं कादर। साईं कादर इहो पंहिंजे ॻोठ में जेको ईंदो आहे पढ़ाइण इहो? हा हिनजी आउं चङी तरह सुञाण। हिनजे आउं 2 टे ॾींहं पुठियां हलियोसि त हिनजी जांच पड़ताल मूं कई। हीअ वॾेरे माण्हू आहे, हीअ वॾेरे पोयां ठोड़े पियो। वॾेरो हुनखे घणा कुझु पैसा ॾिए थो, शाहूकारनि जे पुटनि खे पढ़ाए थो ऐं ग़रीबनि वीचारनि खे लतूं हणे स्कूल मां ई ॿाहिरि कढियो छॾे। साईं मूंखे पढ़ण जो ॾाढो शौक़ु पर साईं मूंखे पढ़ायो कोन ऐं पढ़ण परेशान न थी वालेकुम अस्सलाम कासिम जी वे ॿुधाए वॾेरा अस्सलाम वालेकुम। सलाम। ॿुधाए छा हुकुम आहे? तो एॾी मचा दी आहे छोरे पढ़ाईअ पोइ कहिड़ो छोकिरो? इहो पंहिंजे पाड़े में रहंदो आहे गरीब। ये गरीब कासिम? हा छो आउं हुनखे न पढ़ायां? न पढ़ाए तुंहिंजो उस्ताद हुई त तुंहिंजे टुकड़नि में पोइ पलजे? हा तुंहिंजो उस्ताद आहे? तूं छोकिरनि ग़रीबनि खे पढ़ाए नथो? हाँ यार जरूरत ना कजे ना पढ़ाए छोरे के देखो ठमा धक्का दे कटी चाहिए होते वॾेरा बस बस चुप कर। हाँ बस आऊं वरी हुनखे ॾिसां थो। हाँ हल हल वञा पियो हल वञा पियो। वॾेरे छा थी वियो आहे? तूं कोन ॿुधे कोन न? छा आहे तोखे? बेइज्जती कर रही है। उस्ताद खे नथा मञो, ये उस्तादनि जी इज़त था रखो। गरीब छा कंदो? हलो भई गरीब छा कंदो असांखे अॼु? हलो था उस्ताद जी कीअं था इज़त रखो? इज़त आहे बाक़ी हिनखे कोन छॾींदासीं। वञो 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 पहुची आऊं ॾिसां थो। हलो खणे ईंदा ख़बर नहीं है वॾेरे माण्हू आहिनि खामखा ईंदा वॾे त पोइ मोचड़ा डेली खायो बीठो आहीं। सही आहे उन्हीं जो वॾेरे खे वरी शिकायत ॾियूं था पाण। हल हेर घर तो हाणे तूं 12 पास त करे वई हाणे वञ को यूनिवर्सिटी कॉलेज में वञ त उते डॉक्टरी त सिखी अचे। हाणे हिते तुंहिंजो को कमु कोन्हे छोरनि त डेली विड़ियो ई पियो आहीं। सही है साईं सुभाणे टिकट बुक करायूं वेंदे? हाँ सही है हाँ ठीक है सुभाणे वञिजे। चाय जल्दी गई कहीं कलाकम थी नहीं हो चाय घर में छोड़ो मैं सुसी रे वॾेरे खे छा थी वियो? डॉक्टर फोन लगा डॉक्टर फोन लगा। Ui, cha cha थियो
डॉक्टर घुरायो डॉक्टर ने फोन करियां हाँ करियां सो हाँ 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 डॉक्टर साहब ये जल्दी अच वडेरे घर हाँ दवा रखी जाओ स्टोर रखी जाओ सही है डॉक्टर संग करिए आखिरकार डॉक्टर वडेरे जो मुकम्मल इलाज करायो ऐं हिनखे सही कयो ऐं वडेरे खे पंहिंजी ग़लती जो अहसासु ॾियारो। वडेरे चयो त आउं पंहिंजा बच्चा न पर ग़रीबनि जा बच्चा पढ़ाईंदुसि। थैंक यू। ओ छा लेने माफ़ी दान की ढला तबियत कीअं हाणे वाइदो तो कयां त क़ौम जा बच्चा पढ़ाईंदुसि न गोठे